नाज़रीन अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। टंडो मोहम्मद खान में सिविल जज अब्दुल सत्तार गोपांग पीपी अॻवान जे घर ते छापो हणी बरसात मुतासिरनि लाइ आयल सामान हथ करे वरितो। सिविल जज PPMPA अब्दुल करीम सुमरो जी सेक्रेटरी ऐं ज़िले टंडे मोहम्मद खान जे डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी हारिस बुपोटो जे घर ते छापो हणी बरसात मुतासिरनि लाइ आयल सवें टेंट ऐं ॿियो सामान हथ करे वरितो। सिविल जज जे हुकुम ते पीपी अॻवान जे घर खे सील कयो वियो आहे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त टंडो मोहम्मद खान में सिविल जज अब्दुल सत्तार गोपांग पीपी अॻवान जे घर ते छापो हणी बरसात मुतासिरनि लाइ आयल सामान हथ करे वरितो। सिविल जज PPMPA अब्दुल करीम सुमरो जी सेक्रेटरी ऐं ज़िले टंडे मोहम्मद खान जे डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी हारिस बुपोटो जे घर ते छापो हणी बरसात मुतासिरनि लाइ आयल सवें टेंट ऐं ॿियो सामान हथ करे वरितो। सिविल जज जे हुकुम ते पीपी अॻवान जे घर खे सील कयो वियो आहे।